अदाराही मदीने जा कजा अर्जी अजीबन के बुधाए जो हाल हीणो ही मरीजन जो तबीबन के अदाराही मदीने जा कजा अर्जी अजीबन के बुधाए जहालो हीणो ही मरीजन जो तबीबन के जॾहिं अहवाल आज सजा सले सरदार सैयद सां जॾहिं अहवाल आज सजा सले सरदार सैयद सां दरूदन ऐं सलामन साण चइजा तूं करीमन के दरूदन ऐं सलामन साण चइजा तूं करीमन के अदाराही मदीने जा कजा अर्जी अजीबन के बुधाए जहालो हीणो ही मरीजन जो तबीबन के वञन हर साल था जी मदीने ॾे रवाना थी वञन हर साल था जी मदीने ॾे रवाना थी पवन था पूर फिरियन जा चवां पंहिंजे नसीबन के पवन था पूर फिरियन जा चवां पंहिंजे नसीबन के अदाराही मदीने जा कजा अर्जी अजीबन के बुधाए जहालो हीणो ही मरीजन जो तबीबन के असां जा अर्ज़ ऐं आज़ूं कजा तूं पेश पिरियन जे असां जा अर्ज़ ऐं आज़ूं कजा तूं पेश पिरियन जे कॾहिं थींदी मेहरबानी घुरायो जे गरीबन के कॾहिं थींदी मेहरबानी घुरायो जे गरीबन के अदाराही मदीने जा कजा अर्जी अजीबन के बुधाए जहालो हीणो ही मरीजन जो तबीबन के इहाई इल्तिजा है मरा जे कर मदीने में इहाई इल्तिजा है मरा जे कर मदीने में दिया मादम मगर पहिरियों पसां पंहिंजे हबीबन के दिया मादम मगर पहिरियों पसां पंहिंजे हबीबन के अदाराही मदीने जा कजा अर्जी अजीबन के बुधाए जहालो हीणो ही मरीजन जो तबीबन के हबीबुल्ला अव्हां जे दर थियो वासूम रोसाइल हबीबुल्ला अव्हां जे दर
थियो वासूम रोसाइल दियो खैरात खिलवत मां असां आसिल असीरन के दियो खैरात खिलवत मां असां आसिल असीरन के अदाराही मदीने जा कजा अर्जी अजीबन के बुधाए जहालो हीणो ही मरीजन जो तबीबन के अदाराही मदीने जा कजा अर्जी अजीबन के।